ये मस्जिद के हंधा हंधा दरारों पइजी हुयूं, बिल्कुलु ज़बूने हाल में आहे। ये मस्जिद के दीवार के पियल ॾार आहिनि, ही सरासर बिल्कुलु मथां खां वठी ही हेठि ताईं वञनि पिया। ये सॼी मस्जिद खे ॾार पइजी आहे, बिल्कुलु थोड़ियूं पइजी वयूं आहिनि सॼी हिन मस्जिद खे। ही तव्हांखे ॾेखारियूं था त ही मस्जिद खे पियल ॾार आहिनि। ये मस्जिद जो मथियों गुंबस वारो हिस्सो आहे। जी नाज़रीन तव्हांखे ॾेखारींदासीं त मस्जिद जो गुंबस वारो मथियों हिस्सो आहे। हाणे हेठि पिया अचूं। हिते क़ुर शरीफ़ जी तलावत बि कई पई वञे। हिकु शख़्स क़ुर शरीफ़ जी तलावत करे रहियो आहे।